स्टेवटा ऐं GIZ पारां यूरोपीय यूनियन ऐं जर्मन पीपुल्स जे सहकार सां गवर्नमेंट पॉलिटेक्निकल वुमेन इंस्टीट्यूट सखर में फेयर स्किल फेस्टिवल मुनक़िद कयो वियो। फेस्टिवल जो इफ्तिताह रीजनल डायरेक्टर स्टेवटा गुलाम असगर सुहाग कयो, जॾहिं त डायरेक्टर हेडक्वार्टर A&T स्टेवटा हाजी लियाकत अली ॼामड़ो ख़ासि महिमान तौरु शिरकत कई। फेस्टिवल में 5 महीननि खां हथ जे हुनर जी सिख्या हासिल कंदड़ छोकिरनि पारां स्टॉल लगाया विया। रीजनल डायरेक्टर स्टेवटा गुलाम असगर सुहाग ऐं ॿियनि जो चवणु हुयो त कहिड़े टाइम बि किथे बि असांजा ॿार इंशाअल्लाह ताला पंहिंजो रोज़गार बि करे सघनि था, किथे बि का शइ पंहिंजो दुकान खोले सघनि था, घर में ब्यूटी पार्लर करे सघनि था, सिलाई कढ़ाई मशीनियूं करे सघनि था। सिंध जे नियाणियुनि जे लाइ त जीअं उन्हनि खे स्किल्ड कयो वञे, पंहिंजे नौजवाननि खे पंहिंजे नियाणियुनि खे स्किल सेखारियूं, को कमु सेखारियूं उनखे, त जीअं उहे फील्ड में वञी करे पंहिंजो को बिज़नेस करे सघनि, एंटरप्रेन्योरशिप जी तरफ़ वञी सघनि ऐं पंहिंजी फैमिलीअ खे ख़ुशहाल करे सघनि। हिते जेको कमु कयो आहे असां सिंधी सकाफ़त जो कमु आहे, टोटली कमु जेको असां नंढड़ियुनि चौधरियुनि कयो आहे ऐं टुक जो कमु आहे, मशीन जो बर्थ आहे हिन में, ऐं ॿियो काफ़ी शयूं अहिड़ियूं कुरेशिया जो कमु आहे जेको असां हिते कमु सिखारायो आहे। इनका स्किल दिखाया है कि हमने क्या सिखाया है उनको वो दिखाना था। इसका मकसद सिर्फ ये था कि बच्चियों ने जो सीखा है वो हम उनको सबको दिखाना चाह रहे थे। अपने बच्चों को बहुत अच्छा सिखाया, बच्चे इस काबिल हो गए कि अपनी पैरों पे खड़े होकर अपने लिए कुछ कर सकेंगे। लड़कियां बहुत कुछ सीख गई है। डिस्काउंट में ये सब चीज़ें हमने मेकअप वगैरह सेल कर रहे हैं और बच्चे ने जो काम किए हैं सीखे हैं 6 मंथ में, वो भी यहाँ पर ये फ्री डिस्काउंट में काम कर रही हैं। ब्यूटी थेरेपी की साइड से, ट्रेड की साइड से हमने यहाँ पर इतना स्टॉल लगाया हुआ है, डिस्काउंट में भी है। हथ जे हुनर खे गैर मुल्की सतह ते पज़ीराई वठाइण सां हुनर हासिल कंदड़ औरतुनि सां गॾोगॾु मुल्की मईशत पिणु मज़बूत थींदी। कैमरामैन रज़ा लगारी सां गॾु जावेद गुंजो, सिंध TV न्यूज़ सखर।